भाउ ॾे ख़बर हिते वेठो आहीं घरां कढी छॾियो अथनि छा? छो आला इहो ज़रूरी त कोन्हे को जेको हिते वेठल हुजे उहो घरां ई निकितल हुजे। माण्हू ईअं कोन थो वेही सघे छा? न मोह गॾे जहिड़ो करे वेठो आहीं तॾहिं पुछियमि। अला थी वियो, हाणे तूं भले पंहिंजो कमु कर। हा असां सिंधियुनि जी इहा ई त ख़ूबी आहे, वेठा सॼो ॾींहुं वांदा हूंदासीं पर केरु रुॻो 2 मिंट ॻाल्हाईंदो त बुखार चढ़ी वेंदो। अमीं वेठा होटलनि ते कोप टोरियो ऐं कुकर विढ़ायो। होॾां अरशद नदीम खे ॾिस, गोल्ड मेडल खणी आयो अथई, मथसि इनामनि जी बरसाति पई वसे। हाणे सॼी ज़िंदगी ऐश गुज़ारींदो। ठहियो असां त होटलनि ते वेठा आहियूं पर तूं ई गोल्ड मेडल खणी अचे। कंहिंजी कामयाबी ते सणी छो थो? आऊं अरशद नदीम जी कामयाबी ते कोन थो सणां, न ई मूंखे हिन ते को एतिराज़ु आहे। इहा उनजी ज़ाती महिनत आहे जंहिंमें हुन कामयाबी मणी। पोइ तोखे मिर्च छो पिया लॻनि? छो तूं पंजाबी आहे इन करे? न, मूंखे इन ते बि को एतिराज़ु कोन्हे त पंजाबी छो कामयाबु थियो। मसइलो पंजाबी पठान या सिंधी बलोच जो न आहे, ॻाल्हि उसूल जी आहे। कंहिंजी कामयाबी ॿियनि जी बर्बादी साबित थिए त अहिड़ी कामयाबी ते अफ़सोस करणु पंहिंजे पाण सां वफ़ा हूंदी आहे। वज़ीर आज़म खां वेंदे मुराद अली शाह ताईं जेके बि हुक्मरान तबिके जा माण्हू फोटो सेक्शन में इनामनि जी दॿ ॾेई विया, छा इन्हनि मां 1 रुपयो बि उन्हनि जो ज़ाती ख़र्च थियो? न, उन अवाम जे टैक्स जे पैसनि मां करोड़े रुपया हिकिड़े माण्हू खे इनाम जी सूरत में ॾिना पिया वञनि। जेका बिजली जो बिल पीआरे थी त अटे जा पैसा कोन था बचनि, अटो वठे थी त गैस जो बिल रहिजी वञे। तव्हांखे छा थो लॻे हे जेके करोड़ रुपया गाॾियूं बंगला इनाम में हलिया विया इन सां खोट कोन थींदी? ऐं इहा खोट कीअं पूरी थींदी इन ते सोचियो आहे? इहा खोट पूरी करण जे लाइ बिलनि जी सूरत में या शयुनि जी क़ीमतुनि जी मद में टैक्स वरितो वेंदो ऐं अवाम जो रत चूसे इहो नुक़सानु पूरो कयो वेंदो। अशराफिया तबिके खे को बि फ़र्क़ु कोन पवंदो। इहे 5 साल माल ठाहे निकिरी वेंदा लंडन अमेरिका। हिते महांगाई जे तूफ़ान खे असां जहिड़ा मोह ॾींदा जेके हिते रही नथा सघनि, ॿाहिरि वञी नथा सघनि, जिन्हनि लाइ जीअण बि ॾुखियो त मरण बि मुश्किल आहे। न पोइ छा जेको महिनत करे थो, गोल्ड मेडल खणी मुल्क जो नालो रोशन करे थो, उहो इनाम जो हक़दार कोन्हे? अला मूं कॾहिं चयो त इनाम जो हक़दार कोन्हे, पर हर कम जा तौर तरीक़ा हूंदा आहिनि। हर ॻाल्हि जी हिकु हद हूंदी आहे, कानून हूंदा आहिनि, उसूल हूंदा आहिनि। मुल्की मैशियत ज़वालनि जे तलाह में गोता खाईंदी वठे ऐं हे मुड़ुस वरी करोड़ों रुपया इनामनि में ॾींदा घुमनि। छा ओलंपिक्स में गोल्ड मेडल रुॻो अरशद नदीम खटियो? पूरी दुनिया जा रांदीगर लथल हूंदा आहिनि। असांखे त हिकिड़ो नसीब थियो आहे, पर दुनिया जा मुल्क हिकिड़े ई ओलंपिक्स में 16 मेडल ताईं खणी वेंदा आहिनि। छा उते बि ईअं पैसा इनामनि में बर्बाद कया वेंदा आहिनि? स्पेन गोल्ड मेडल हासिल कंदड़ पंहिंजे रांदीगर खे पाकिस्तान जे हिसाब सां सिर्फ़ु 2,85 करोड़ रुपया इनाम में ॾिए थो। फ्रांस जहिड़ो मुल्क बि पंहिंजे गोल्ड मेडल रांदीगर खे पाकिस्तान जे हिसाब सां सिर्फ़ु 2,42 करोड़ रुपया इनाम जी सूरत में ॾिए थो, जॾहिं त ॾखण कोरिया सिर्फ़ु 1,60,00,000 रुपया ॾिए थो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त 2007 में मंज़ूर थियण वारी स्पोर्ट्स पॉलिसी जे मुताबिक़ ओलंपिक्स में गोल्ड मेडल हासिल कंदड़ रांदीगर खे पाकिस्तान सिर्फ़ु 1 करोड़ रुपया इनाम में ॾेई सघे थो। पोइ हे जेका भींग कई अथनि इहा कहिड़े कानून में लिखियलु आहे? जेकॾहिं गोल्ड मेडल ॾिसी सभु मत छॾाए विया आहिनि त पोइ इहे तॾहिं किथे हुआ जॾहिं लाड़काना जे आसफ जोतोई लंडन में मास्टर ऑफ लॉ में पहिरीं पोजीशन हासिल करे गोल्ड मेडल हासिल कयो। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द गुलशेर तगड़ 3 गोल्ड मेडल हासिल कया, पर रियासत इनाम ॾियण बदिरां 11 महीना कैद में रखियो। या जेकॾहिं हिते इहो ई कानून आहे त गोल्ड मेडल उहो ई क़ाबिल क़बूल आहे जेको रांदियुनि में हासिल थिए, त पोइ अनीला आबड़ो रांदियुनि में ई गोल्ड मेडल हासिल कयो, पर सरकारी मशीनरी ते जूअ बि कोन फुरी। इन्हनि खे गोल्ड मेडल उहो ई वञो जेको अरशद नदीम खटियो, बाक़ी सभु नकली हुआ, छो त खणण वारा सिंधी हुआ। ॻाल्हि रुॻो सिंधियुनि जी नाहे, पाकिस्तान में गोल्ड मेडल ॿियनि बि हासिल कया आहिनि, पर हुक्मरान एतिरा महिरबान कंहिंखे बि कोन थिया, पर अरशद नदीम जे लाइ खज़ाने जा दर खोले छॾिया। यादि रखो त जिते कुझु ख़ासि थिए त सम्झी वञो उते का ख़ासि ॻाल्हि आहे, न त ओलंपिक्स में गोल्ड मेडल हासिल करण वारो अरशद नदीम पहिरियों प्लेयर कोन्हे। 1,40,00,000 जे सरकारी इनाम खां अलावा वज़ीर आला सिंध 5 करोड़ रुपयनि जो ऐलान कयो आहे। मरियम नवाज़ 10 करोड़, गवर्नर पंजाब 20 लख, गवर्नर सिंध 10 लख, सखर जे मेयर अरशद नदीम खे सोन जो ताज पाराइण जो ऐलान करे छॾियो। छा इहे सभु इनाम पंहिंजी ज़ाती मिल्कियत मां ॾींदा? न, रुपयो बि ख़र्च कोन कंदा, सिर्फ़ु ख़र्च जी समरी ठाहे खज़ाने जो ॿेड़ो ॿोड़ींदा। ठीकु आहे, को प्लेयर पंहिंजी महिनत एॾी कामयाबी हासिल करे थो, उनखे इज़त ॾियणु मुल्क जे हर शहरी जो फ़र्ज़ु आहे, आऊं बि एतिराम कयां थो, पर इन्हनि त हद करे छॾी आहे। जेकॾहिं इन्हनि खे एॾो ई लाचार आहे त छा ज़रदारी वटि दौलत घटि आहे? शहबाज़ शरीफ़ वटि कहिड़ी खोट आहे? ज़ाती अकाउंट मां भारी अरबों रुपया ॾेई छॾियनि, असांखे ख़ुशी थींदी, पर सरकारी पैसो अवाम जो पैसो हूंदो आहे ऐं अवाम इन पोज़ीशन में कोन्हे त करोड़ों रुपया सिर्फ़ु इनामनि में विञाए छॾे। सिंध जी ॻाल्हि कयूं त हिते माण्हुनि जी हालत ॾिठी आहे, वेचारा मानी वेदे जे लाइ परेशान आहिनि त माउ पंहिंजे ई बचनि खे ज़हर ॾेई अंत आणे थी। किथे ख्वाब, किथे मक़सद, किथे क़ौम, किथे धरती। असां त पंहिंजे ई वजूद जी ॻोल्हा में दर दर दाहींदा वतूं था। हिते प्यार मोहबत जा चैप्टर ई क्लोज़ थी विया।
हाँ तो बस ज़िंदगी जे ज़रे ज़रे ते ज़ुल्म जी हिकु दास्तान मिले थी। ॿार तइलीम खां महरूम, नौजवाननि वटि रोज़गार कोन्हे, बुज़ुर्ग मामूली इलाज लाइ इस्पतालनि में धिका खाईंदा वञनि। इन्हनि सभु अज़ाबनि जे हूंदे बि कॾहिं कचे जा धाड़ेल मुसलत कया वञनि था त कॾहिं पके जा रहज़र मथे ते चाढ़िया वञनि था। ज़िंदगी जो मयार जानवरनि खां बि बदतर मिसाल ॾिए थो, जंहिं ते ख़ुदि तइजब अजब खाए थो। मुआशी हालतूं इन हद ताईं पहुची वियूं आहिनि जो हिते आम माण्हू जी सोच सिर्फ़ु ॿ वक़्त जी मानी ताईं महदूद थी वई आहे। हाणे मक़सदु मौत जा हथियार खणी मफ़ादनि जी जंग विढ़नि पिया। हिते केरु कंहिंजो नाहे। रिश्तनि जी राह में असीं सभु उहे मुसाफ़िर आहियूं जिन्हनि खे न सफ़र जी ॼाण आहे न ई मंज़िल जी ख़बर आहे। हिते निज़ाम इहो ई आहे त जीअं जीअं डॉक्टर वधंदा पिया वञनि, मर्ज़ वधंदा पिया वञनि, बिल्कुलु ईअं ई जीअं सहाफ़ी वधंदा पिया वञनि, तीअं ज़ुल्म वधंदा पिया वञनि। असां हमेशह हक़ीक़त खां इनकार ई रहिया आहियूं, पर तस्लीम जे तरनि में वेही जेकॾहिं ज़मीर जे ज़र्द शामनि खां पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी जो अक्स पुछूं त जवाब जी जिदत जनाज़नि जा जज़्बा बि जियारे विझंदी ऐं इन क़बूलियत ते आमादा कंदी। ही उहा ई खंडर ज़मीन आहे, ही उहो ई गलीज़ निज़ाम आहे जिते क़त्ल थियनि था मस्जिदनि में, पर आवाज़ नाहे हस्तियुनि में। छो त ही ज़बान कंहिंजी ख़रीद आहे, ही कलम कंहिंजो ग़ुलाम आहे।